अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम वार्म होल में अवां खे भली कार चवां थी। अवां जी मेज़बान संजा सैयद। नाज़रीन, असां ॾिठोसीं त जेके नवनि सूबनि जी जॾहिं खां ॻाल्हि थी आहे त हिकु नओं सियासी जेको सो वेड़ ऐं जंग असांखे नज़र अचे पई, जंहिंमें पीपल्स पार्टी आहे, नून लीग आहे, जेके उनजी मुखालफ़त कंदे असांखे किथे किथे नज़र अचनि थियूं। पीपल्स पार्टी जो इहो चवणु आहे त असां आवाम सां गॾु बीठल आहियूं ऐं जेके बाक़ी पार्टीज़ आहिनि उहे असां ॾिसूं था त इन जे हक़ में नज़र अचनि थियूं, जिन जा बयान इन जे हक़ में नज़र अचनि था। जॾहिं खां नवनि सूबनि जी ॻाल्हि थी आहे त कुझु नवां सवाल आहिनि जिन जा जेके जवाब आहिनि उहे असांखे नथा मिलनि। हिकु सियासी बहस असांखे नज़र अचे थो। अवाम खे असां ॾिसूं त उन्हनि में बि हिकिड़ो सख़्तु क़िस्म जो सिंध जे माण्हुनि में रिएक्शन असांखे नज़र आयो आहे। जॾहिं सिंध जी ऐं जेको सो विरासत जी ॻाल्हि थिए थी त हू कावड़जी पवनि था ऐं उनजो सख़्तु रिएक्शन असांखे नज़र अचे थो। पीपल्स पार्टी बि खुलेआम उनजो रिएक्शन ॾिनो आहे ऐं असांखे जेके से मुख़्तलिफ़ मामला ऐं जेके कॉन्फ्रेंसिस आहिनि उहे असांखे हीअ जेका मुहिम आहे उहा तेज़ी सां अॻिते वधंदे नज़र अचे थी। इन खे कहिड़ी क़िस्म जी जेको सो जो नालो ॾिजे, कहिड़ी शक्ल ॾिजे, छो जो जेके सीनियर वज़ीर आहिनि, वफ़ाक़ी सीनियर वज़ीर आहिनि राणा सनावला साहब, उन्हनि जो इहो चवणु आहे, उन्हनि पंहिंजो जेको सो बयान ऐं स्टेटमेंट ॾिनी आहे त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न पार्लियामेंट में आहे, न एस्टेब्लिशमेंट में आहे ऐं न ई वरी सेनेट में ॻाल्हियुनि जे हेठि आहे। को बि अहिड़ो प्लान जेको आहे उहो असां वटि न आहे, न उन्हनि सां जेको सो उन मुताबिक़ ॻाल्हि ॿाल्हि थिए पई। जेकॾहिं असां पीपी चेयरमैन जी ॻाल्हि ॿोल कयूं त पीपल्स पार्टी चेयरमैन अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त नवनि सूबनि जे हवाले सां पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ साॻियो आहे ऐं हमेशह साॻियो रहंदो। असां आवाम सां गॾु बीठल आहियूं ऐं हमेशह आवाम सां गॾु बीठल हूंदासीं। असांजी जेका पार्टी आहे उहा जमहूरी अवामी पार्टी आहे। असां आवाम जे मैंडेट जो ख़्यालु कयूं था। असां सिंध जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे एहसासनि ऐं जज़्बातनि जो ख़्यालु कयूं था। हुकूमत फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल कराए छॾी आहे। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त नवनि सूबनि वारे मामले ते नून लीग जी जेका पॉलिसी आहे उहा कहिड़ी आहे ऐं उन्हनि वटि कहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि या कहिड़ियूं सोचूं आहिनि। हिन टॉपिक जे मुताबिक़ पीपल्स पार्टी क़यादत जो जेको नवनि सूबनि बाबति उसूली मौक़िफ़ उहो बि असांजे साम्हूं आहे। नवनि सूबनि वारे मामले ते अवाम सां गॾु हूंदासीं, बाक़ी ज़बरदस्ती करण सां कुझु बि न थींदो। ऐं ॿिए पासे असां जेकॾहिं PTI बानी खे जी ॻाल्हि कयूं त उन खे अदालत जे तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो आहे त हॉस्पिटल जेल मां हॉस्पिटल मुंतक़िल कयो वञे। सो इन सभई जेके असांजा इशूज़ आहिनि, जेके हिन वक़्तु हॉट इशूज़ आहिनि, उन बारे में असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु पीपल्स पार्टी अॻुवान आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि करीम ख्वाजा साहब ऐं जेके ॿिया असां सां गॾु हूंदा नून लीग जा जा अॻुवान आहिनि, जेके वफ़ाक़ जा सिंध में नुमाइंदा आहिनि राजा अंसारी साहब। उन्हनि खां पाण जेके सवाल आहिनि पुछण जी कोशिश कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर, नून लीग जी सूबनि वारे मामले ते असांखे बिल्कुलु ख़ामोशी नज़र अचे थी। छा असांखे इहो तासुर नून लीग ॾेई रही आहे त वफ़ाक़ी हुकूमत इन हक़ में आहे? बिल्कुलु ख़ामोशी न आहे। असां कल्ह बि मां मीरपुर ख़ास में हुयुसि, थर पार्कर में हुयुसि, मुख़्तलिफ़ जॻहुनि ते प्रेस कॉन्फ्रेंसिस हुयूं जंहिंमें असां बरमला ऐं वाज़े तौर ते इहो ऐलान कयो आहे त मुस्लिम लीग नून सिंध जे विरहाङे खे क़तई क़बूल न कंदी ऐं इन खां अलावा वफ़ाक़ जी हिकु वाज़े पॉलिसी आहे, वफ़ाक़ी हुकूमत जी वाज़े पॉलिसी आहे त जंहिं बि सूबे में उनजी टेरिटरीज़ खे तब्दील कयो वञे थो या जिते बि को नओं सूबो ठहे थो, आइन जे आर्टिकल 239(4) जे मुताबिक़ उहा असेंबली 2/3 मेजॉरिटी सां उहो फ़ैसिलो करे। तो फ़ैसिलो बेसिकली बुनियादी तौर ते अवाम खे करिणो आहे ऐं मुस्लिम लीग नून हुजे या मुस्लिम लीग नून जी वफ़ाक़ी हुकूमत हुजे, असां सिंध जे माण्हुनि सां गॾु बीठा आहियूं ऐं सिंध जे माण्हुनि जो मैंडेट वाज़े आहे ऐं कंहिं बि अहिड़ी जेके धुरियूं हिन वक़्तु सिंध में वेही करे सूबनि जी ॻाल्हि कनि थियूं, उन्हनि वटि सूबे में 2/3 मेजॉरिटी ई कोन्हे। उहे सूबे जा सियासी स्टेक होल्डर्स ई न आहिनि। त लाज़मी ॻाल्हि आहे असां त माण्हुनि सां गॾु बीहंदासीं ऐं सूबा सिर्फ़ु उते ठहणु घुरिजनि जिते माण्हुनि जी डिमांड आहे या जिते सूबाई असेंबली 2/3 मेजॉरिटी सां रेज़ोल्यूशन्स पास कया आहिनि, उते भले ठहनि, असांखे एतिराज़ न आहे। पर जिते वाज़े तौर ते सिंध में 3-4 दफ़ा सिंध असेंबली यूनानिमसली हिकिड़ी करारदादूं पास कयूं आहिनि सूबनि जे ख़िलाफ़ त सिंध में को बि सूबो न ठहंदो, त सिंध में असांजी पॉलिसी वाज़े आहे, असां आवाम सां गॾु बीठा आहियूं।
ठीक है सर। सर तव्हां बि ॻाल्हि कयो पिया त नून लीग बि इन जे अगेंस्ट आहे ऐं पीपल्स पार्टी त हुई अगेंस्ट आहे। जेकॾहिं सिंध जी आवाम जी ॻाल्हि कयूं त उहा बि इन मंसूबे खे इन ॻाल्हि खे मुकमल तौर ते रद्द करे थी। अव्हांखे छा थो लॻे त इन मुहिम जे पुठियां आख़िर केरु आहे पोइ? ॾिसो, मां हिकिड़ी अर्ज़ु कयां त इहो अॼु खां शुरू न आहे थियो। जी ही त काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ो मकतब फ़िक्र रहियो आहे, जेके इहो सम्झंदा आहिनि त हिन सियासी ढांचे जे अंदरि जेको मौजूदा हिन वक़्तु पॉलिटिकल ऐं पार्लियामेंट्री स्ट्रक्चर आहे, पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट आहे, 4 सूबा आहिनि, उन जे अंदरि हुननि जी गुंजाइश नथी बीहे। इलाही केतिरा माण्हू आहिनि जेके वज़ीर आला थियणु चाहिनि था, उहे उन ई सूरत में थींदा जॾहिं नंढा नंढा सूबा ठहंदा ऐं उहो नंढे नंढनि सूबनि में वज़ीर आला लॻंदा। उनजी ख़्वाबु आहे त असां वज़ीर आला थियूं, असां गवर्नर्स थियूं, त उहे नंढा सूबनि में ई थी सघंदो, उनजो चांस बणिजी सघे थो। जेसि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 4 सूबा रहंदा थी सघे थो, उन्हनि जो चांस न अचे, त उहे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ते, पंहिंजा उनजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, उन इंट्रस्ट करे उहे काफ़ी अरसे खां वठी पाकिस्तान में इहो चवंदा रहिया आहिनि त हिन मुल्क में जेतिरा बि मसइला आहिनि, उन मसइलनि जो हल नंढा सूबा आहिनि, त जीअं हू पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट पूरा करे सघनि। जी इहो हिकिड़ो पुराणो रहियो आहे, हर दौर में इहो मकतब फ़िक्र जा माण्हू रहिया आहिनि ऐं हर 5 साल 6 साल इहो छॾे ॾींदा आहिनि। इन खां अॻु में बि हिकिड़ी मशहूरु प्राइवेट टीवी चैनल जो मालिक कराची आयो, उन बि हिते अची करे ॻाल्हियूं कयूं ऐं उन्हनि जे ॻाल्हियुनि खां पोइ 2-3 प्रोग्राम थिया, ईअं ई असां ऐं तव्हां वेही करे ॻाल्हायोसीं। उन खां पोइ वरी माठ थी वई ऐं हाणे बि मौज़ू हिन वक़्तु ॿियो को शायदि मौज़ू कोन्हे, त इहो मौज़ू ज़ेर बहस आहे। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ नओं मौज़ू अची वेंदो त इहा शइ ख़तमु थी वेंदी, त का पेशरफ़्त कोन थियणी आहे ऐं नई थी सघे थी। सर जेकॾहिं पेशरफ़्त थिए बि त इहे जेको बहस आहे ऐं जेको रिंगट आहे उहो पोइ पार्लियामेंट में छो नथो डिस्कस जे अंदरि अचे? रुगो टॉक शोज़ ऐं जेके ट्रांसमिशन्स आहिनि उन्हनि में इहो छो थो नज़र अचे असांखे? तव्हां हिन ते प्रोग्राम न कयो आहे न? तव्हां अॼु इमरान ख़ान जे बीमारी ते प्रोग्राम करे वठो आहे, त असां हुन ते ॻाल्हायूं आहे। सर उहे सवाल बि असां वटि मौजूदु आहिनि तव्हां लाइ। पहिरीं असां सूबनि खां शुरूआत कई आहे, उहे सवाल बि आहिनि बिल्कुलु उन जे इंतज़ार। मां इहा ई ॻाल्हि थो कयां। ॾिसो, सूबा ठहंदा, सूबनि ठाहिण जो जेको मैकेनिज़म आहे उहो या सूबाई असेंबली सभ खां पहिरीं, उन खां पोइ क़ौमी असेंबली, उन खां पोइ सेनेट। इन्हनि टिनी जॻहियुनि ते को बहस कोन्हे, एजेंडा ते कोन्हनि। वफ़ाक़ी काबीना में इहा शइ एजेंडा ते न आहे, हुकूमत वटि इहा शइ एजेंडा ते न आहे। इहो हिकिड़ो ज़ाती राय आहे माण्हुनि जो। कुझु माण्हू चवनि था सूबा ठहणु घुरिजनि, अक्सरियत चवे थी त न ठहणु घुरिजनि। त अक्सरियत जी राय मुंहिंजे ख़्याल में वधीक मुक़दम हुजणु घुरिजे। जमहूरी निज़ाम में त ईअं ई थींदो आहे। सही। सर जेकॾहिं आख़िरी सवाल सूबनि जे हवाले सां अव्हां खां कयां त अव्हां जो छा मौक़िफ़ हूंदो जेकॾहिं वाकई इन खे अमली जामो पारायो वञे थो या अहिड़ी का सूरत हाल असांखे नज़र अचे थी सिंध जे विरहाङे जी या पाकिस्तान में 9 यूनिट्स जी ॻाल्हि कई वञे थी, त अव्हां जो, छो जो तव्हां सिंध जा आहियो, त अव्हां जो छा मौक़िफ़ हूंदो? तव्हां अॻियां छा पेश कंदा? ॾिसो, मुंहिंजी नज़र में सिंध धरती असांजी माउ आहे जी ऐं माउ जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। ऐं असां चवंदा आहियूं हिकिड़ो अंग्रेज़ी मशहूरु आहे न, ओवर माई डेड बॉडी। त बिल्कुलु असांजे लाशनि ते इहा शइ थी सघे थी, असां कॾहिं बि इहा शइ क़बूल न कंदासीं। ऐं उनजो ॾिसो, सिंध जेको पंहिंजी तारीख़ी हैसियत आहे, सिंध असां लाइ वतन आहे। असांजो मुल्क पाकिस्तान आहे पर सिंध असां लाइ वतन आहे, सिंध असांजी धरती आहे। ऐं सिंध जी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे, सिंध जी हिकु जोग्राफिकल हैसियत आहे। कराची सिंध जो मां सम्झां थो उनजी सिरी आहे, उनजी मुंडी आहे। उनखे तव्हां जेकॾहिं उनजे धड़ खां अलॻि करे छॾींदव जी त पोइ सिंध सर्वाइव न करे सघंदी। सिंध जो मौत आहे, त बिल्कुलु असां इहो मौत कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असां चाहियूं था असां पाकिस्तान में रहूं, पाकिस्तान जे तरक़ी में असांजो हिकिड़ो वॾो किरदारु आहे, रेवेन्यू जनरेशन में वॾो किरदारु आहे। असां पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, असांजे वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिंध असेंबली पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन पास कयो आहे। असां पंहिंजी पाक अफ़वाज सां मुहबत कयूं था। असांजी जेका पाकिस्तान जी फ़ौज आहे उन सां वॾी मुहबत आहे सिंध जे माण्हुनि खे। त असां बेसिकली हिन पूरे निज़ाम में रही करे सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सही, ठीक है सर, थैंक यू। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पीटीआई बानी खे अदालत जेल खां अस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो आहे, पर हुकूमत इन फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल कराई वई आहे। पहिरीं इहो चयो वियो त इन अदालती फ़ैसिले ते अमल करायो वेंदो ऐं हाणे उन जे ख़िलाफ़ जेको सो अपील दाख़िल कराई वई आहे, इन जा छा कारण आहिनि? अच्छा, इहो कॾहिं बि न चयो वियो हो त असीं अमल दरामद कंदासीं, छो जो असां पहिरें ॾींहुं, मूंखे त कल्ह बि इन
फैसले खां पोइ जॾहिं मूंखां मौक़ो वरितो वियो त असां इहो ई मौक़ो ॾिनोसीं त असांखे तफ़सीली फ़ैसिले जो इंतज़ारु आहे। जी तफ़सीली फ़ैसिलो ईंदो त पोइ वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो इन ते पॉलिसी बयानु जारी कंदी। ऐं जॾहिं तफ़सीली फ़ैसिलो आयो त असांजे वज़ीर क़ानून हिकु पॉलिसी बयानु जारी कयो जंहिंमें असां इहो सम्झोसीं त जेको अदालत जो फ़ैसिलो आयो आहे उन फ़ैसिले में हिकिड़े कैदीअ खे प्राइवेट हॉस्पिटल जी जेका आहे उहा सहूलियत ॾिनी वई आहे। असां उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन क़ानूनी नुक़्ते ते चैलेंज कंदासीं त छा छो जो क़ानून जी नज़र में सभु बराबरि आहिनि त छा जेका फैसिलिटी तव्हां हिकिड़े जी ख़ासि हिन मुजरिम खे ॾियो था इहा फैसिलिटी सभिनी कैदियुनि लाइ हूंदी या सिर्फ़ु हिकिड़े माण्हू लाइ हूंदी, इन जी तशरीह करणु ज़रूरी आहे। सही सर जेकॾहिं ॻाल्हियूं सभिनी जे जी लाइ हूंदी त लाज़मी ॻाल्हि आहे हुकूमत उनजा एक्सपेंसिस केरु शेयर कंदो। सही ठीक है सर ॻाल्हियूं इहे बि हलनि थियूं त जेको सो पीटीआई बानी आहे उनखे इन जे करे रिलीफ न पियो वञे छो जो पीपल्स पार्टी ऐं नून लीग खे टफ टाइम ॾियणो आहे ऐं अव्हां जो हिकिड़ो जेको सेनेटर आहे अदालती फ़ैसिले खां पोइ उहो बि इहो बयानु ॾेई चुको आहे। अव्हां छा था सम्झो इन शइ में केतिरी सदाकत आहे? न न ॾिसो इहे सडन बयान हूंदा आहिनि, हर माण्हू पंहिंजी ज़ाती राय ॾेई छॾींदो आहे। जी इन क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे। इमरान ख़ान या पीटीआई हाणे उहा एतिरी मक़बूल जमात न रहिया आहिनि, न ई उन्हनि जी एतिरी मक़बूलियत आहे। अदालतूं सॼो हुनखे बाइज़त बरी बि करे छॾनि त बि उन सिस्टम जे लाइ हाणे कंहिं बि क़िस्म जो को बि ख़तरो न आहे। एतिरो पॉपुलर न आहे हाणे हू, ऐं असांखे कंहिं बि क़िस्म जो हिन मां को बि ख़ौफ़ न आहे। सर पर असां त ॾिठो आहे सियासत में सिनेरियो चेंज थी चुको पाकिस्तान आहे। खे 79 साल थिया आहिनि ऐं उन में असां इहो ॾिठो आहे त राति जो असांखे हिकु सियासी मंज़र अलॻि नज़र ईंदो आहे ऐं सुबुह जो हुकूमत जो तख़्तो पलटिजी वेंदो आहे। त हिन वक़्तु बि जेको सो पीटीआई लॉन्ग मार्च जो चए पई इमरान ख़ान खे बि रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कई पई वञे, त अव्हांखे नथो लॻे त इहे हुकूमत ख़िलाफ़ साज़िशूं आहिनि या हुकूमत लाइ को थ्रेट साबित थी सघे थो? ॾिसो मां सम्झां थो त इन्हनि सभिनी शयुनि जो जेके राति जो पॉलिटिकल मंज़रनामो ॿियो हूंदो हुयो ऐं सुबुह जो तख़्ता ऊंधा थींदा हुया, उनजो दरवाज़ो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब जिन बंदि करे छॾियो जी ऐं उन्हनि चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन करे उहे दरवाज़ा बंदि कया। हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासी अॻुवाननि खे इहो फ़ैसिलो करिणो आहे त आइदर उहे हिक ॿिए जे मैंडेट जो एतिराम कंदा या हू हिक ॿिए जे मैंडेट जो एतिराम न कंदा। जेकॾहिं असां हिक ॿिए जे मैंडेट जो एतिराम न कंदासीं त पोइ सियासी मंज़रनामा वरी शुरू थी वेंदा, रातिनि में उहे तब्दील थियणु शुरू थियनि। पर जेकॾहिं असां हिक ॿिए जे मैंडेट खे एतिराम कयोसीं ऐं असां हिक ॿिए खे पॉलिटिकल स्पेस ॾिनोसीं ऐं चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते अमल कयोसीं त पोइ इन क़िस्म जा एडवेंचर्स जेके आहिनि उन्हनि जो रस्तो बंदि थी वेंदो ऐं कॾहिं बि इन क़िस्म जा एडवेंचर पाकिस्तान में न थींदा। सर असां इहो बि ॾिठोसीं पीपल्स पार्टी चेयरमैन अॼु जेका ॻाल्हि कई आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जेका नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी असां वेड़ ॾिठी हुई आज़ाद कश्मीर इलेक्शन खां पोइ हिन वक़्तु पीपल्स पार्टी चेयरमैन पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में अॼु इहा ॻाल्हि कई आहे त नून लीग असां जेको सो न पई करे सहकार न पई करे, असांजा ख़दशा ख़तमु न पई करे ऐं हू बार बार इहा शिकायत करे रहिया आहिनि जेकॾहिं हुननि असांजे इहे अॼा ख़दशा ख़तमु न कया त असां उन्हनि सां सहकार न कंदासीं, असां इत्तेहादी न रहंदासीं। इन बाबति तव्हां छा चवंदा? असां हुननि जा ख़दशा ख़तमु करे छॾींदासीं ऐं हू असांजा इत्तेहादी रहंदा। ईअं ई थींदो आहे न। ॾिसो कोलिशन गवर्नमेंट में इहो कॾहिं ॾिसण में ईंदो सर असांखे? मां अर्ज़ु कयां सभु इन खां अॻु में बि 26 तरमीम जी खां अॻु में पीपल्स पार्टी पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया, असां हुननि जा ख़दशा दूरि कयासीं। हू 26 तरमीम में असां सां गॾु बीठा ऐं गॾिजी करे असां तरमीम आंदी। 27 तरमीम में बि ईअं थियो, हाणे ताज़ो बजट में बि ईअं थियो। बजट खां अॻु में वॾा पीपल्स पार्टी जा ख़दशा आया ऐं असां हुन वक़्तु बि चयोसीं त ख़दशा दूरि कंदासीं। हाणे बि जेके ख़दशा आहिनि उहे दूरि कंदासीं। असां पॉलिटिकल फोर्सिस आहियूं, असां हिक ॿिए जो एतिराम कयूं पिया ऐं असां ॾिसंदासीं उन्हनि जा डिमांड्स कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे गॾु खणी हलंदासीं, कंहिंखे बि पोइते न छॾींदासीं इनशाला। ऐं हुकूमत पंहिंजो टेन्योर पूरो कंदी ऐं जमहूरियत जेका आहे उहा परवान बि चढ़ंदी, उनखे बका बि मिलंदी ऐं हिन मुल्क जो जेको मुस्तक़बिल आहे उहो जमहूरियत में आहे। सर भला इहो जेको नून लीग ऐं पीपल्स पार्टी जो जेको गठजोड़ असां तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त ख़दशा असां ख़तमु कंदासीं, इहो भला पीटीआई खे टफ टाइम ॾियण लाइ आहे या हुई जेका हुननि जी दोस्ती आहे उहा क़ाइमु रहंदी? सिर्फ़ु उन वक़्तु ताईं ॾिसो, हीअ दोस्ती या हीअ कोलिशन गवर्नमेंट सिर्फ़ु उन वक़्तु ताईं आहे जी जेसि ताईं जमहूरी निज़ाम मज़बूत न पियो थिए। ॾिसो
पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग अॼु मिली करे हुकूमत इन करे ठाहे वेठा आहिनि या जी पीपल्स पार्टी असांजी हुकूमत बरक़रार रखण में असांजी हेल्प इन करे पई करे त हिन डेमोक्रेटिक प्रोसेस खे हलणु ॾियणो आहे, न त सिंगल पार्टी मेजॉरिटी मतिलबु आहे हिन वक़्तु असां करे त विया आहियूं इलेक्शन्स खां पोइ, पर उन वक़्तु असां वटि न हुई जॾहिं असां गॾु हुयासीं, पर छो जो असां गॾिजी सफ़र शुरू कयोसीं, इन करे असां विच में उन सफ़र खे ख़तमु नथा करणु चाहियूं। असां चाहियूं था त पीपल्स पार्टी ईअं ई आइनी उहिदनि ते हुजे ऐं हुकूमत खे ईअं ई सपोर्ट कंदी रहे। जेकॾहिं मुस्लिम लीग नून खे सुभाणे 2/3 मेजॉरिटी मिले थी त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी सां इहो इतिहाद क़ाइमु न रहंदो, पर सही उनजे बावजूद बि असां इहो सम्झूं था त असां उनखे 90s वारी सियासत में न खणी वेंदासीं, न खणी वञणु चाहियूं था सही ऐं असां चाहियूं था त हिकिड़ी बहितर ऐं मुस्बत सियासत थिए जंहिंमें इहो माज़ी वारो जेको हिक ॿिए जे मथां बुहतान इल्ज़ाम करप्शन जा इल्ज़ाम ऐं बिलो दी बेल्ट हिट करणु इहो न हुजणु घुरिजे। सर इहो त असां ॾिठो एजेंडा हींअर खे हुयो ऐं इलेक्शन खां इशूज़ पोइ खे असां पॉलिटिक्स मुसलसल थियणु इहा ई घुरिजे। शइ ॾिठी आहे। न ॾिसो इशूज़ ते ज़रूरु पॉलिटिक्स थियणु घुरिजे, जी गवर्नेंस ते तनक़ीद ज़रूरु थियणु घुरिजे, जिते जिते ख़ामियूं आहिनि उते उहे ज़रूरु ॿुधाइणु घुरिजनि, इहो जमहूरियत जो हुस्न आहे। पर बिलो दी बेल्ट हिट करणु मतिलबु कंहिंजी किरदार कशी करणु, कंहिं ते ज़ाती इल्ज़ाम हणणु, इहो मुनासिब अमल न आहे। हाणे इहो जिते जिते थिए थो, किथे असांजे अॻुवाणनि खां थी वेंदो हूंदो, किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी खां थी वेंदो हूंदो, पर इहो थियणु न घुरिजे। मां हिकिड़े उसूल जी ॻाल्हि थो कयां जी त ईअं न थियणु घुरिजे ऐं असां चाहियूं था, जेका असांजी क़यादत आहे उहो इहो चाहे थी त फ्यूचर में बि ईअं न थिए। हाणे ताज़ो मोहतरम वज़ीर आज़म ऐं सदर पाकिस्तान जेका मुलाक़ात थी, उनजो एलामिया छा आयो? इहो ई आयो त बाबा हिक ॿिए जे ख़िलाफ़ हाणे इहा बयानबाज़ी बंदि थियणु घुरिजे। त असां त उन ते अमल कयूं था, पीपल्स पार्टी वारा दोस्त वरी बि किथे किथे थोरो घणो असांजे ख़िलाफ़ ॻाल्हाए था वञनि। सर असांखे ॿई पार्टीज़ ईअं ई नज़र अचनि थियूं, पीपल्स पार्टी भई नून लीग जो जॾहिं इलेक्शन थी त ॿिन्ही तरफ़ां इहो हुयो। महिरबानी तव्हांजी त वॾी प्रोग्राम में टाइम ॾियण लाइ। जी नाज़रीन, राजा अंसारी साहब जेके वफ़ाक़ जा सिंध में तर्जुमान आहिनि, उहे असां सां गॾु हुया, उन पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू शेयर कयो। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक जो, वठूं था शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे हिन हिसे में असां सां गॾु सीनियर पीपल्स पार्टी जा अॻुवाण आहिनि ऐं अॻूणा सेनेटर आहिनि करीम ख्वाजा साहब। उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर नवनि सूबनि बाबति जेको शोशो छॾियो वियो कुझु ॾींहं जेको सो कल्ह असां ॾिठोसीं त राणा सनावला साहब जेके सीनियर वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, उन्हनि इहो बयानु ॾिनो आहे त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि बहस हेठि न आहे, असां जेकॾहिं पार्लियामेंट में बि न आहे, एस्टेब्लिशमेंट में न आहे, ऐं जेको सो अवाम में इहे ख़दशा आहिनि नवनि सूबनि जे बाबति, त अव्हां छा चवंदा? इन बयान खे कीअं था ॾिसो? अव्हांखे छा थो लॻे त पीपल्स पार्टी वटि या जेका सिंध हुकूमत आहे उन वटि का अहिड़ी हिकमत अमली आहे? ॾिसो, पहिरीं त थैंक यू वेरी मच तव्हां मूंखे शामिलु कयो। जी ॾिसो, मां जेको जेको ॻाल्हायां पियो उहो असां पीपल्स पार्टी जे सदर निसार खोड़ो साहब, सिंध पीपल्स पार्टी जे सदर, जो वज़ीर आला साईं मुराद अली शाह, इन्हनि ऑलरेडी इन चीज़ जी चयो त कंहिं सूरत में सूबा कोन ठहंदा। जी ऐं ॿी ॻाल्हि आहे त कॉन्स्टिट्यूशन में 3-4 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त सूबनि ठहण में सूबेई असेंबली जी 2/3 मेजॉरिटी खपे थी, उन खां पोइ नेशनल असेंबली में 2/3 खपे थी, सेनेट में 2/3 खपे थी। जी हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं डिस्कशन में कॾहिं कोन आई इहा ॻाल्हि। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको 73 जो कॉन्स्टिट्यूशन ठाहियो हो, उहा हुई कॉन्स्टिट्यूएंट असेंबली। जेका 70 में इलेक्शन थिया हुआ, कॉन्स्टिट्यूएंट असेंबली हुई। पोइ मुल्क त हुते मुजीबुर रहमान कटी वियो, हुन वरी हुते पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन ठाहियो या जेको बि सिस्टम ठाहियो। हिते जेको आहे असां वटि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद ॿिया जेके बि हुआ पार्लियामेंट में, उन्हनि कॉन्स्टिट्यूएंट असेंबली कॉन्स्टिट्यूशन ठाहे सघंदी आहे। ॾिसो न, जेके 3-4 प्रिंसिपल आहिनि असांजा, हिकिड़ो त इहो असांजो फेडरेशन आहे, ॿियो जेको आहे सो पार्लियामेंट्री सिस्टम आहे, बाइकैमरल आहे, माना जेको नेशनल असेंबली सेनेट आहे, ऐं ॿियो जेको सूबा कीअं ठहनि था, सूबा कीअं जेको ठाहिया वेंदा आहिनि, उहो बि उनमें लिखियलु आहे कॉन्स्टिट्यूशन में। ही 2/3 अमेंडमेंट सां बि कोन थींदो, बिकॉज दिस इज़ अ सिंपल असेंबली।
ऐं हू त जेको प्रिंसिपल जेको फेडरेशन आहिनि की 4-5-6 ह्यूमन राइट्स आहिनि हीअ आहिनि उहे आहिनि उनखे केरु तब्दील नथो करे सघे, सुप्रीम कोर्ट नथी करे सघे। ॿी चीज आहे त कीअं सूबा ठहंदा, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी, इहे 4-5 जी हिकिड़ी वज़नदार ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी चयो आहे त असां सिंध असेंबली में बि मसइले खे आणींदासीं ऐं नेशनल असेंबली में बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ॻाल्हाईंदो असांजे चेयरमैन, ठीकु आहे। ॿी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त खैबर पख्तूनख्वा के विच में हिननि चयो त असां गुवाहाट ऐं एबटाबाद खे फेडरल टेरिटरी था कयूं, त उन्हनि बि उनजी असेंबली बि जेको आहे सो रिजेक्ट करे चुकी आहे। असांजे सूबनि जे हिसाब सां 2-3 दफ़ा सिंध असेंबली ऑलरेडी रिजेक्ट करे चुकी आहे त सिंध जो तक़सीम कोन थींदी कंहिं सूरत में। त हाणे इन हिसाब सां त आउं सम्झां थो त चीज़ूं मतिलबु कोन थींदियूं ऐं थियण बि न खपनि। ऐं इन जा जेके असरात आहिनि, तव्हां ॾिसो त बलूचिस्तान इंसर्जेंसी लॻी पई आहे। खैबर पख्तूनख्वा में ख़ुदि मौलाना फज़ल रहमान जी स्टेटमेंट आहे त राति खां पूरो पुलिस जो बि अमल दख़ल ख़तमु थो थी वञे। कश्मीर जा हालात सुठा कोन्हनि, उते जेके बि चीज़ूं थियनि पियूं मीडिया इंटरनेशनल मीडिया में अचनि पियूं। सर, असां ॾिठो आहे त पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे विरहाङे जी मुखालफ़त कई आहे, पर असां इहो बि ॾिसूं पिया त पीपल्स पार्टी नून लीग सां इतिहादी आहे, जॾहिं त नून लीग जॾहिं बि सिंध मुखालिफ़ को बि बयानु अचे थो, का साज़िश आहे त उन में हमेशह अगरी रही आहे, भाङी भाईवार रही आहे। नून लीग जे राणा सलाम जी स्टेटमेंट अची चुकी आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ इमरान खान वारी पार्टी जेका आहे सा उनजो त अञा 2/3 मेजोरिटी सिंध में त पॉसिबल कोन्हे, कंहिं बि सूरत में थी कान थी सघे। ॿिए पासे जेको नेशनल असेंबली में बि PTI वारा जेके आहिनि सो उन्हनि जी मूंखे ख़बर कान्हे त उनजो माइंड सेटअप छा आहे, छा थींदो। त मुस्लिम लीग नून अकेली बि नथी करे सघे। सही। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां, मुस्लिम लीग नून बि कंहिं सूरत में पंजाब जी तक़सीम नथी चाहे। हालांकि पंजाब में क़रारदाद अची चुकी आहे त साउथ पंजाब थिए ही थिए, हुनजो हेडेक आहे, पर आउं सम्झां थो त मुस्लिम लीग नून वारा नथा चाहिनि पंजाब में तक़सीम। तव्हां ॾिसो न विच में मरियम नवाज़ जेके सो इवन जेके पुराणा जेके बि नाला हुआ पंजाब जा हू इंस्टॉल पिया कनि, वरी ख़ामोश थी विया। पार्टीशन खां पहिरीं जेके बि पंजाब जा नाला हुआ मुख़्तलिफ़ जॻहनि ते उहो बि नथा चाहिनि, ऐं खैबर पख्तूनख्वा वारा बि नथा चाहिनि। त पोइ कीअं थींदो, माना मुस्लिम लीग मतिलबु पंजाब में। ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं इन अमल ते मुस्लिम लीग वञे थी, अगरि असां हाइपोथेटिकली चऊं त बाबा मिसाल जे तौर ते मुस्लिम लीग एक्सेप्ट थी करे त मुस्लिम लीग जो सियासत हमेशह लाइ सॼे पंजाब में सर, पर अव्हां खे छा थो लॻे त जेकॾहिं 9 सूबनि वारी जेका स्ट्रेटेजी आहे उनखे जेकॾहिं क़बूल कयो वञे ऐं अप्लाई कयो वञे त उन सां छा मसइला हल थी सघनि था मुल्क जा, सिंध जा? सवाल ई कोन थो पैदा थिए। मां तव्हांखे 4-5 मिसाल ॾियां, थोरो महिरबानी करे। ऐं तव्हांखे हिंदुस्तान में उत्तर प्रदेश आहे, उनजी आबादी 20 करोड़ आहे, असांजे पाकिस्तान खां जे बराबरि आहे। उहो उत्तर प्रदेश जो सूबो नथो ठहे, उन डिवीजन डिस्ट्रिक्ट थी सघनि था, थियनि पिया, पर मतिलबु उत्तर प्रदेश कोन थियो आहे। मध्य प्रदेश 12 लख पॉपुलेशन, 12 करोड़ पॉपुलेशन आहे हिंदुस्तान, उहो कोन थियो आहे। राजस्थान माना 2 बलूचिस्तान जे बराबरि आहे, उहो कोन थियो आहे। अच्छा, तव्हां रशिया में ॾिसो साइबेरिया, 2 पाकिस्तान कयो त साइबेरिया वञी थिए, उनखे उन्हनि कॾहिं कोन तोड़ियो आहे। चीन में तव्हां ॾिसो त तिब्बत जेको आहे सो अलाए केतिरो वॾो जेको आहे उनजो रीजन आहे, उनखे उन्हनि 2 हिसनि में कॾहिं कोन कयो आहे, 3 हिसनि में। शिनकियान जेको गिलगित बल्तिस्तान सां चाइना जो जेको सूबो आहे उनखे उन्हनि कोन कयो आहे। क्यूबेक कैनेडा में तव्हां ॾिसो, माना आउं सम्झां थो त रशिया ऐं कैनेडा सभ खां वॾा मुल्क आहिनि, क्यूबेक हुनजो अर्थ आहे, उहो उन्हनि कोन कयो आहे। त इहो दलील में वज़न ई कोन्हे, इहो दलील में वज़न कोन्हे। जेकी इहे ॻाल्हियूं कनि था उहो लुटमार, साइल वसाइल असांजी जेका सो गैस पेट्रोल, असांजो मिनरल, असांजी ज़राअत, असांजो पाणी, उहो सवाल ई कोन थो पैदा थिए। इहो फेडरेशन खे
तोड़फोड़ थींदी फेडरेशन जी। सर पोइ 79 साल थी चुका आहिनि पाकिस्तान खे आज़ाद थींदे, असां बार बार घुमी फिरी इन ई ॻाल्हि ते अची वञूं था। ऐं हींअर बि जॾहिं इहा ॻाल्हि स्टार्ट थी त ॻाल्हि स्टार्ट बि इन ई पॉइंट खां, इन नुक़्ते खां थी त पाकिस्तान जो जेको सिस्टम आहे उहो नाकारा थी चुको आहे। इन जे करे ई असांखे नवनि सूबनि या नवनि इंतिज़ामी यूनिट्स जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इन सां जेको सो सिस्टम ते को असरु नाहे पवणो, का बहितरी नाहे अचणी, अवाम लाइ फ़ाइदो नाहे थियणो, त पोइ हिन क़िस्म जो शोशो छॾणु या हिन क़िस्म जी बयानबाज़ी ॾियणु, छा इन जे पुठियां छा मंतक आहे? छा वसीला हड़प करण लाइ इहो सभु कुझु कयो पियो वञे? ॾिसो न, इहा बदकिस्मती असांजी आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो त साल खां पोइ हिननि सिंध खे चयो त असां कराची खे फेडरल टेरिटरी कयूं था। सिंध असेंबली उन वक़्तु चयो 48 जी ॻाल्हि आहे त जेको आहे सो असां 1000 एकड़ ॾींदासीं फेडरल टेरिटरी में। हिननि सिंध असेंबली जी मुखालफ़त जे बावजूदि कराची खे हिननि फेडरल टेरिटरी कई जी, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो 55 में हिननि वन यूनिट ठाहियो, माना बंगालियुनि जी जेको हुन पासे वन यूनिट, हिते वन यूनिट। अच्छा, उन खां पोइ तव्हां ॾिसो त 68 69 में तहरीक हली, जेका तहरीक हली ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान में, ऐं उते उन तहरीक जे करे छा थियो, सूबा वरी बहाल थिया, सही, एडल फ्रेंचाइज़ ते इलेक्शन थिया, उहा तहरीक 9 महीना साल हली अयूब खान जे ख़िलाफ़। अच्छा, उन एडल फ्रेंचाइज़ जी माना इहा आहे त हिन खां पहिरीं जेके बि इलेक्शन असां वटि थींदा हुआ उहो 10-12% माण्हू वोट ॾींदा हुआ, जेको ढल ॾींदो हो या टैक्स ॾींदो हो या थोरो पढ़ियलु लिखियलु हो। जी, पोइ पहिरीं दफ़ा पाकिस्तान में 70 में जेको इलेक्शन थिया, एडल फ्रेंचाइज़ माना हर माण्हू वन मैन वन वोट ते थिया, सूबा असांजा बहाल थिया। उन खां पोइ सूबा बहाल थिया, इलेक्शन थिया, जंहिंजे करे 73 जो कॉन्स्टिट्यूशन असांजो ठहियो। ऐं इन्हनि वन यूनिट जे करे, इन हरकतुनि जे करे ईस्ट पाकिस्तान बांग्लादेश थी वियो। सही, त छा न थियो। ऐं जॾहिं बि आमिर आया आहिनि उहे अयूब खान जी सॼी साज़िश कई हुई नासे में, वन यूनिट ऐं जेके बि चीज़ूं थियूं। ऐं उन खां पोइ ज़ियाउल आयो, हुन एमक्यूएम ठाही जेका दहशत तंज़ीम आहे। उन खां पोइ जेको परवेज़ मुशर्रफ आयो, उन बि लॻभॻि इहो ई कयो त ऐं जेको बलियाती इलेक्शन, बलियाती निज़ाम ऐं हीअ ऐं हू कराची खे ठाहींदासीं। उन्हनि छा कयो, हिते गोलीबंद लाश कयूं, दहशतगर्दी कयूं। ज़ियाउल हिते जेको आहे सो पंहिंजे दौर में जो डिप्रेशन को फिरका वारी शिया सुन्नी फसादात, लिंग्विस्टिक फसादात, ऐं इन्हनि आमरनि जे दौर में थियो आहे इहे सभु चीज़। ऐं मूंखे बि ईअं लॻे थो वर्ल्ड में सोच जो तससुर अचे। ठीक है सर, अगर असां ॿिए पासे ॾिसूं पिया त सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो PTI पानी खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, जेल खां अस्पताल मुंतकिल हवाले करण जो चयो वियो आहे, ऐं हुकूमत इन अपील ख़िलाफ़ नज़रसानी जी ॻाल्हि कई आहे। त इन बाबति तव्हां छा चवंदा? ॾिसो, आउं डॉक्टर आहियां, मेडिकल डॉक्टर आहियां जी, इमरान खान खे जो इलाज थियणु खपे हॉस्पिटल में, बिल्कुलु ब्रिटिश इंडिया हो जॾहिं हिंदुस्तान में तहरीक पहली जॾहिं हिकु हो सब कॉन्टिनेंट, उन वक़्त में बि जेके कैदी हूंदा हुआ जो इलाज थींदा हुआ उनखे सहूलियत मिलंदी जेल में जे हिसाब सां। त इमरान खान खे ही जेको जजमेंट खां पहिरीं आउं इलाही दफ़ा चई चुको आहियां मुख़्तलिफ़ प्रोग्राम में, त बाबा हुनखे इलाज थियणु खपे, इलाज करणु खपे, हुनजो हॉस्पिटल में इलाज थियणु खपे, ऐं हुनजी रसाई हुनजे पुटनि सां, हुनजी भेणनि सां, फैमिली वारनि सां थियणु खपे। अगरि सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कयो आहे असीं वेलकम था कयूं ऐं हुनखे बिल्कुलु दाख़िल करणु खपे। मुस्लिम लीग ग़लति कयो आहे ऐं उनखे इहो न अपील में वञणु खपे हा। छाहे जो हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे, सॼी दुनिया में यूनाइटेड नेशन बि आहे चए, त हुनजो बिल्कुलु तौर ते इलाज करणु खपे, पॉपुलर सपोर्ट आहे हुनखे। ठीक है, माना तव्हां चवण जो मतिलबु आहे त तव्हां इन फ़ैसिले खे वेलकम कयो था। पर सर ॿिए पासे असांखे इहो बि ॿुधण में अचे थो त नवनि सूबनि जी हिमायत लाइ दबाव विझण लाइ इमरान खान खे रिलीफ ॾिनो पियो वञे, उन्हनि खे जेको सो हॉस्पिटल मुंतकिल कयो पियो वञे, ऐं ई अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। छा अव्हांखे लॻे थो त इन ॻाल्हियुनि में का सदाकत आहे? ॾिसो, हाणे दिलनि जा हालात हो ॼाणे, पर इमरान खान जी जेका इलाज या उनजी जेका आहे सा ट्रीटमेंट उनजी सपोर्ट कयूं था, ह्यूमन राइट्स जी सपोर्ट था कयूं, पर साॻिए वक़्त में इमरान खान जी सियासत सां आउं डिसएग्री कयां थो। वो शुरू खां जेको आहे सो उनजी माइंड सेट जेको आहे सो हिकिड़ो अजीब क़िस्म जो रहियो आहे। ऐं जॾहिं बि हू पंहिंजो प्राइम मिनिस्टर हो 3.5-4 साल,
तो उनखे नंढनि सूबनि जो मतिलबु कम से कम सिंध जो बि एतिरो एहसासु कोन्हे। उन जो माइंड सेट जेको आहे उहो लॻभॻि हिकु अजीब क़िस्म जो हो सूबनि जे हिसाब सां या सिंध जे हिसाब सां। त हाणे ॾिसो न त हिननि जी का खुला स्टेटमेंट कान आई आहे गौर जी, बैरिस्टर गौर जी, ऐं ॿिया जेके हिननि जा जेके आहिनि चङा उन्हनि जी बि सूबनि जे हिसाब सां स्टेटमेंट कान आई आहे। महमूद खान अचकज़ई जेको हिननि जो लीडर आहे त हुनजी ॿी पार्टी आहे, उनजी बि पंहिंजी हिकु बलूचिस्तान जे हिसाब सां हुननि जो पंहिंजो हिकिड़ो लिंगट आहे। ऐं इन करे मूंखे ख़बर कान्हे त हू खुली करे छा था चाहिनि, छा कंस्पिरेसी आहे, छा थियण वारो आहे PTI जे हिसाब सां। पर एला जे हिसाब सां त ठीकु आहे, बाक़ी हुननि जी सियासत उन्हनि जो जेको अॼु असां भुगतूं पिया सियासत में उहो PTI जे करे त भुगतूं पिया। उन्हनि जेको आहे उहो बिल्कुलु ताक़तवर धुरनि खे स्पेसिस ॾिनियूं, नेशनली, इंटरनेशनली, फाइनेंशियली, लेजिस्लेटिवली, जेको असीं लोड़ियूं पिया। उनजी सियासत सां असीं बदल कोन आहियूं, उन्हनि खे जिन ठाहियो, हाणे उहे ॼाणनि, उहो जा कमु ॼाणनि, आपस में ठही था वञनि, आपस में विढ़नि था। पर मूंखे कोन थो लॻे त छा थींदो छा न थींदो इहो वक़्तु ॿुधाईंदो। वक़्त सां गॾु 10-15 ॾींहं महीने खां पोइ वरी मेहरबानी सर, वरी मेहरबानी प्रोग्राम में टाइम ॾियण लाइ। जी नाज़रीन, अव्हां नून लीग जा जेके अॻवान हुया राजा अंसारी साहब, तव्हां उन्हनि जो बि बयानु ॿुधो, ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी अॻवान करीम ख्वाजा साहब, उन्हनि जो बि अव्हां बयानु ॿुधो, उन्हनि जी राय अव्हां ॿुधी। उन्हनि जो जेको मुतफ़िक़ा राय उहे ॿई हिकिड़ी पॉइंट ते मुतफ़िक़ आहिनि जेका असांखे ॿुधण में आई त जेको नवनि सूबनि जो क़याम आहे उहो मुमकिन नाहे। ऐं रही ॻाल्हि जेकॾहिं पाण इमरान ख़ान PTI बानी जी कयूं त उहो हुकूमत खे टफ टाइम बि नथो रही सघे, ऐं जेका उनजी सियासत आहे उन जो हाणे कंहिं बि क़िस्म जो को बि असरु नाहे ऐं उनजी सियासत कमज़ोर थी चुकी आहे। उनजो जेको माइंड सेट आहे या उनजी जेका पार्टी आहे उहो मुकमल तौर ते ख़तम थी चुकी आहे। सो हुकूमत खे उन सां कंहिं क़िस्म जो को थ्रेट नाहे ऐं नवनि सूबनि जो क़याम बि पॉसिबल नाहे। इहो सिर्फ़ु हिकु क़िस्म जो शोशो आहे जेको हर वक़्तु असांखे ॾिसण में अचे थो ऐं इन ते बहस थींदा रहंदा, पर अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि हिन वक़्तु न पार्लियामेंट जे अंदरि आहे ऐं न ही इस्टेब्लिशमेंट जे अंदरि आहे, ऐं न वरी असांखे सेनेट में नज़र अचे थी। नाज़रीन, अॼु लाइ एतिरो ई। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।